Welcome to Time News Studios. You are watching 7 p.m. Bulletin. सिंध पुलिस जा आला ऑफिसर्स हिक धक सां सूबे बदर थियण ते वफ़ाक़ ऐं सिंध सरकार ॿीहर आम्हूं साम्हूं। वफ़ाक़ी सरकार FIA सिंध जे डायरेक्टर मुनीर शेख सूदो पुलिस ऑफिसर्स खे बदिली करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। रोटेशन पॉलिसी तहत DIG सखर फिदा हुसैन मस्तोई जूं ख़िदमतूं मोटरवे पुलिस ऐं DIG ट्रैफिक इक़बाल दारा जूं ख़िदमतूं पंजाब सरकार हवाले। DIG स्पेशल ब्रांच इरफान बलोच ऐं DIG TNT कमर ज़मान जूं ख़िदमतूं बि सिंध सरकार खां वापसि। सिंध सरकार रोटेशन बुनियाद ते पुलिस ऑफिसर्स जी बदिली ते एतराज़ वारे छॾिया। अहम ऑफिसर्स जी बदिली वफ़ाक़ी सरकार जे बौखलाहट जो नतीजो करार। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त सिंध पुलिस जे ईमानदार ऐं क़ाबिल ऑफिसर्स जूं बदिलियूं कयूं वेयूं आहिनि। सूबे में अमन अमान जी सूरत हाल ख़राब थी त ज़िम्मेवार वफ़ाक़ी सरकार हूंदी। PTI वारा चाहिनि था त पंजाब ऐं KP जीअं सिंध पुलिस बि संदन ग़ुलामी करे। IG सिंध सूधो पुलिस जे अहम ऑफिसर्स खे टारगेट कयो पियो वञे। तेरा भाई हमदा भाई मनी लॉन्ड्रिंग केस में गिरफ्तार पंजाब असेंबली जो ओपोजिशन लीडर हमजा शहबाज आज़ाद कोट लखपत जेल इख्तियारनि नैब कोर्ट जा आरोपकार मिलण बाद हमजा शहबाज के आज़ाद करे छॾियो। जेल ॿाहिरियां वॾे अंग में मौजूद लीगी अॻवाननि ऐं कारकुननि तरफ़ां हमजा शहबाज जे नारनि तोड़े गुलनि जी बरखा सां आजियां। हमजा शहबाज ऐं मरियम नवाज़ कार में गॾु सवार थी घर रवाना थिया। मरियम नवाज़ चयो आहे त हमजा शहबाज 2 साल नाहक जेल काटी। हू नवाज़ लीग जो पुरज़म कारकुन आहे। पार्टी हमजा ऐं मूंखे जेका बि ज़िम्मेवारी ॾींदी उहा पूरी कंदासीं। कारकुननि खे ख़िताब कंदे हमजा शहबाज चयो त हुकूमत भले केतिरो बि इंतकाम जो निशानो बणाए उन खां पोइ इमरान ख़ान जो छा थींदो। इमरान ख़ान जो यौम हिसाब शुरू थी वियो। 3 सालनि में हुकुमरान क़ौम आॾो वाइखा थी विया। पीपल्स पार्टी तरफ़ां सिंध में सेनेट चूंडुनि दौरान मुख़्तलिफ़ पार्टीज़ जी हिमायत हासिल करण लाइ राब्ता तेज़। कराची में पीपल्स पार्टी जे वफ़द तरफ़ां बहादुराबाद पहुची मुतहिदा अॻवाननि सां मुलाक़ात। सेनेट चूंडुनि जे हवाले सां ॻाल्हियूं। मुलाक़ात बाद सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त मुतहिदा सां सिंध सूधो इस्लामाबाद में सेनेट उम्मीदवारनि खे वोट ॾियण जे मामलनि ते ॻाल्हियूं थियूं। मुतहिदा सां सीट एडजस्टमेंट लाइ तयारु आहियूं। मुतहिदा जा मुतालबा पीपल्स पार्टी क़यादत आॾो पेश कंदासीं। मुतहिदा अॻवान फैसल सब्ज़वारी चयो आहे त सूबाई वज़ीरनि आॾो सदाई मसइलनि ख़िलाफ़ आवाज़ उथारियो आहे। सेनेट चूंडुनि जे मामले ते राब्ता कमेटी में सलाह मशवरनि बाद फ़ैसिलो कयो वेंदो। पहली बार हुकूमत को मजबूर कर दिया है कि वो अपना ही MNA से बात करे, वो अपना ही इत्तेहादियों से बात करे, मगर अब बहुत देर हो चुका है। वही MNAs हमसे भी राब्ते में हैं, वो इत्तेहादियों हमसे भी राब्ते में हैं। हम उनको कह रहे हैं कि ये आपके लिए मौका है, वो इस इलेक्शंस में साबित कर दे कि वो किसके साथ खड़े हैं। क्या वो पाकिस्तान के अवाम के साथ खड़े हैं या कठपुतली के साथ खड़े हैं। हमारा जो जिद्दोजहद इस हुकूमत के खिलाफ है, इस सिलेक्टेड निज़ाम के खिलाफ है, ये एक दिन का जिद्दोजहद नहीं है। इंशाअल्लाह ताला हम अपनी जिंदगी पूरा जिंदगी मेहनत करेंगे कि हम हकीकी जमहूरियत बहाल करें। इंशाअल्लाह ताला हम इस हुकूमत को घर बेच देंगे। PTI जा MNAs, MPAs ऐं इतिहादी असां सां राब्तनि में आहिनि। खेनि चयो अथऊं साबित कयो त सेनेट चूंडुनि में अवाम ऐं सिलेक्टेड हुकुमराननि मां कंहिं सां गॾु आहिनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असांजी हिकमत अमली सां हुकुमरान पहिरियों भेरो MNAs ऐं इतिहादनि सां ॻाल्हाइण लाइ मजबूर थिया, पर हाणे घणी देरि थी वई आहे। PTI जे माण्हुनि कठपुतली हुकुमराननि खे वोट न ॾिनो त इहा जमहूरियत जी कामयाबी हूंदी। असांजी जिद्दोजहद हुकूमत ऐं सिलेक्टेड निज़ाम ख़िलाफ़ आहे। कोहाट में जलसे के ख़िताब दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिलेक्टेड हुकुमराननि में मुल्क हलाइण जी सलाहियत ई नाहे। नालाइक हुकूमत अवाम के बहराननि में फासाए छॾियो। हुकूमत के जल्द घर भेड़ो कंदासीं। सेनेट चूंडुनि खां पोइ लॉन्ग मार्च थींदो। मुल्क जी कुंड कुड़च मां कारकुन इस्लामाबाद पहुचंदा।
इमरान खान हिकु भेरो साज़िश ज़रिए इक़्तिदार में अची वियो। ॿीहर ईअं न थींदो। सेनेट चूंडुनि खां पोइ लॉन्ग मार्च जी तयारी कंदासीं, पर थी सघे थो लॉन्ग मार्च जी ज़रूरत ई न पए। नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान खान जी बदतरीन कारकर्दगी सबबि संदसि वोट बैंक ते ख़राब असर पियो आहे। हाणे इमरान खान जा पंहिंजा माण्हू बि संदसि साथ न ॾींदा। सेनेट चूंडुनि में PTI जा मेंबर्स पंहिंजी पार्टी खे वोट ॾियण लाइ तयारु न आहिनि। पंजाब में सेनेट चूंडुनि बाबति न ॻाल्हायां त बहितर आहे। सेनेट चूंडुनि दौरान वोटनि जी ख़रीदारी ऐं विकिरे जो कुधो कारोबार साम्हूं आयो आहे। उम्मीदवारनि जे टिकट्स ते लियाकत जो तई सूदो, ॿियनि अॻवाननि जा ख़दशा ख़तमु कया वेंदा। वज़ीर आज़म इमरान खान जल्द सिंध जो दौरो कंदो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर हैदराबाद ऐं टंडो अलाहियार जे दौरनि दौरान चयो त पीपल्स पार्टी जो वोट बैंक ख़तमु थी वियो आहे। हलीम आदिल शेख जी गिरफ़्तारी सियासी इंतकाम आहे। कोरोना वैक्सीन जे बारे में बेबुनियाद अफ़वाह पखिड़िया पिया वञनि। मार्च में 65 सालनि जी उमिरि वारनि माण्हुनि खे वैक्सीन लॻाई वेंदी। K4 मनसूबे ते सिंध सरकार खे को बि एतिराज़ न आहे। वज़ीर आज़म जे हर इजलास में मुराद अली शाह खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वेंदो आहे। सेनेट चूंडुनि खां पोइ गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास तलब कयो वेंदो। नाज़रीन, बुलेटिन जे आगाज़ में अवां खे वठी था हलूं। लाहौर नून लीग जो अॻवान इन वक़्तु मीडिया सां ॻाल्हाए रहियो आहे। सदर शहबाज शरीफ हो, चाहे हाफिज नमान हो, हनीफ अब्बासी हो, ख्वाजा सलमान रफीक हो, 3 साल बदतरीन इंतकाम के बावजूद अल्लाह का शुक्र अदा करते हैं कि एक पाई करप्शन साबित नहीं कर सका ये। और रियासत मदीना का दावेदार जब आटा चीनी चोरों को अपने साथ कबीना में बिठाता है, तो क्या पाकिस्तान के अवाम जो हैं वो देखते नहीं है कि ये कौन सा नया पाकिस्तान है। लेकिन फिक्र नहीं करना, हिम्मत से जिस तरह आपके लीडरों ने हिम्मत दिखाई है, 3 साल, मैं कहता हूं 3 साल जो इन कारकुनों ने कुर्बानियां दी हैं, जिस तरह मुस्लिम लीग नून एक शीशा पिलाई दीवार की तरह मुत्तहिद है आज भी, मैं अपने कारकुनों को दिल की अता गहराइयों से सलाम पेश करता हूं। नाज़रीन, नून लीग अॻवान हमज़ा शहबाज़ इन वक़्तु लाहौर में कारकुननि खे ख़िताब करे रहियो आहे।